अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल अथव? ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? साईं, हाणे असां घरां निकिता आहियूं, वञूं पिया गुलाम मोहम्मद अडाई स्टॉप ते वञूं पिया। हुते हिकिड़ो दोस्त इंतज़ारु पिया कनि, हुन सां मिलणो आहे, थोरो कमु आहे हुन में। गाॾी में तेल बि पूरो सारो भरियो पियो। ॾिसूं था, लॻे थो त गलती करणो पवंदो। झटका हाणे पियो ऐं पंप ते बंदि बि भलो आहे, पर ॾिसूं त छा थो थिए, पुॼूं था या नथा पुॼूं। छाकाणि त पुॼी वेंदासीं, रब ते ही सारी पई आहे रोड जे किनारे ते, बरसाति घणो थियो आहे, सभु ख़राब थी वई आहे। माण्हुनि सारी कढराए छॾी आहे, वरी सुकाइण जे लाइ रोड जे किनारे ते रखियो अथनि, कारी थी वई आहे। कारी साईं रोड वञे पियो, सखी जाम दातार ते बि वञे थो, शाहपुर चाकर बि वञे थो, मुंड जमड़ो बि वञे थो। मींहं जो पाणी बीठो आहे, मींहं जो पाणी मींहं तमामु घणो पियो, माण्हुनि जो फ़सुलु ख़राबु थी वई, हीअ रोड जे मथां सारी पई आहे, किरी पई, कारी थी वई आहे, वरी गुणी कढरायूं हाणे सुकाइण जे लाइ रोड ते रखी अथऊं। चाकर थो वञे रोड, गुलाम मोहम्मद अडाई स्टॉप ते वञे थो हीअ रोड। पोइ त अॻिते वर्कशॉप आहे, इकबाल मोरी ऐं वाडकी आहे, हेॾे हीअं रोड यको वञे थो निकिरी। चेन सेट ख़तम है यार। जो शाम जो 6 लॻी 7 में वञा पियो माइकनि खे घोट, थोरो कमु आहे, हिन रोड खां वञा पियो, गाॾी खे कल्टी ॾिनी हुयमि, पेट्रोल ख़तमु थी वियो, हाणे वेंदुसि टंक मां तेल भराईंदुसि।
बरसात थी वियो कच्चो रस्तो ख़राब आहे। हाणे ॻोठ जो मां वेझो पहुतो आहियां तो रस्तो ख़राब हूंदो। हाणे असांखे वारी जो पासो वठणो पवंदो, दड़े जो पासे पासे जा वेंदासीं। दड़ो आहे, दड़ जे करम ही रस्तो कच्चो वञे पियो ॻोठ ॾे। हिन ॻोठ ॾे हिन पासे खां रस्तो कोन्हे, बाक़ी तव्हांखे ॾसां थो परे पासे रोड आहे, हिन ॻोठ ॾे ई रोड अचे थो, पर हू परे आहे, फेरो वॾो आहे हुतो, हितो फेरो कोन्हे, हितो थोरो शॉर्टकट आहे, हुतो रस्तो वॾो आहे रोड सां। वापसी में हुतो वेंदासीं, बाक़ी जेको हाणे हिन रस्ते वियासीं, कचे रस्ते सां डप पियो लॻो पियो आहे, रस्तो ख़तरनाक आहे, अलाह ख़ैर करे। गाड़ी में पेट्रोल विधोसीं, हुन स्टाफ खां कमु कयो। 125 गाड़ी असांजी आहे, पर तेल तमामु घणो थो खाए, तमामु घणो थो तेल खाए। शायदि मूंखे लॻे थो त ट्यूनिंग जे करे ई गाॾी पेट्रोल घणो थो खाए। हाणे ट्यूनिंग गाॾी जो कराईंदासीं, 2-3 ॾींहंनि में ट्यूनिंग कराईंदासीं, तेल बि सेट कराईंदासीं, ॾिसंदासीं पोइ छा रिज़ल्ट थो थिए। हाणे त दरगढ़ में हाणे कार जेतिरो पेट्रोल थो खाए।